अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां मुसाफ़िर अली हसन अब्बासी। हूअं त हिन दुनिया में हर माण्हू मुसाफ़िर आहे हिन दुनिया मां ॿिए जहान में वञण जे लाइ, पर कुझु माण्हू हिन दुनिया में रहंदे बि पंहिंजी ज़िंदगीअ जो घणो हिसो सफ़र में गुज़ारींदा आहिनि। उन्हनि मां ई मूंखे बि ज़िंदगी जो नंढिड़ो हिसो कुझु सफ़र करण जे लाइ मिलियो आहे। उन सिलसिले में अॼु आऊं आयो आहियां पीर जो ॻोठु पीर साहिब पागारे जी पर्सनल लाइब्रेरी, जेका हिन वक़्तु पीर साहिब पागारो शाह मर्दान शाह जे वञण खां पोइ पहुचण खां पोइ पब्लिक जे लाइ खोली वई आहे ऐं क़ाइमु कई वई आहे। हिते केतिरा ई मुहक़िक़ तहक़ीक़ कंदड़ अचनि था ऐं तहक़ीक़ करे हितां हिन लाइब्रेरीअ जे ज़ख़ीरे मां फ़ाइदो वठनि था। हीअ एंट्रेंस आहे ऐं तव्हांखे मां हाणे लाइब्रेरी थो घुमायां। हाणे हीअ एंट्रेंस आहे। हिते पहिरियां ॿाहिरि जेको आहे सो पीर साहिब जूं तस्वीरूं ऐं सूर्य बादशाह जी तस्वीर लॻियल आहे। उनखां पोइ असुलु लाइब्रेरी मथे आहे ऐं हीअ आहे रीडिंग हॉल। पढ़ंदड़नि जे लाइ बहितरीनु माहौल मुहैया कयो वियो आहे। हिन में कुझु हिते रिसाला ऐं किताब बि रखियल आहिनि। असुलु लाइब्रेरी ॿाहिरि आहे ऐं मथे आहे ऐं उहा बि तव्हांखे ॾेखारियूं था। हिकिड़ो वॾो इल्मी अदबी इस्लामी ख़ज़ानो आहे जेको इनशा अल्लाह तव्हां ॾिसी ऐं उन मां महज़ूज़ थींदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त पीर साहिब पागारे जी ज़ाती लाइब्रेरी केॾी वॾी लाइब्रेरी हुई। हिन में केॾो इल्मी अदबी वॾो ख़ज़ानो आहे ऐं मां कुझु पुराणा किताब रेफर कया ॾिठमि खोले, जिन में तक़रीबन जेके बि किताब खयमि त उन्हनि जी कंहिं न कंहिं हाशिए ते पीर साहिब जी को अंडरलाइन थियल हुयूं कुझु शयूं या उन्हनि ते कुझु न कुझु लिखियलु हुयो। इन मां ज़ाहिर थिए थो त पीर साहिब न सिर्फ़ु हीअ किताब गॾु कया आहिनि पर उन्हनि जो सुठे नमूने सां मुतालियो पिणु कयो अथनि। पीर साहिब जे लाइ मशहूरु हुयो त पीर साहिब पेशन गोइयूं कंदो आहे, त उन्हनि जे हिन शौक़ खे ॾिसी करे उन मां इहो मालूम थिए थो त जेके पेशन गोइयूं पीर साहिब कंदो हुओ उहे पंहिंजे इल्मु अदब ऐं सोच सांझा जे बुनियाद ते कंदो हुयो। छो जो हुननि वटि एॾो वॾो इल्मु हुयो, एतिरो हुननि घणो पढ़ियो जो आसानीअ सां कंहिं बि शइ लाइ का बि पेशन गोई करे थी सघिया। हाणे हिन रीडिंग हॉल खां मथे हलंदासीं। तव्हांखे लाइब्रेरी जा 3 पोर्शन आहिनि। हिक में जेका आहे सो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब रखियल आहिनि, अलमारियुनि में अलमारियूं भरियल आहिनि, हज़ारनि जी तादाद में किताब आहिनि। ऐं ॿियो पोर्शन आहे पीर साहिब पागारनि जे ख़ानदानी तबरुकात जो ऐं टियों पोर्शन आहे कलमी नुस्ख़नि जो। हीअ मथे ॾाकिणियूं वञनि थियूं, तव्हांखे मां ॾेखारियां थो। लाइब्रेरी सॼी घुमायूं था। हींअर वक़्तु हीअ लाइब्रेरी आम माण्हुनि जे लाइ खोली वई आहे। केर बि अचे हिते मुतालियो करे, जंहिं किताब जी ज़रूरत हुजेसि उहो ॿुधाए। बाक़ाइदे साइंटिफिक तरीक़े सां हिन जो इंडेक्स ठहियलु आहे। हीअ मथे लाइब्रेरी में दाख़िलु थियण जो ॿाहिरियों कॉरिडोर आहे। हिन में बि मुख़्तलिफ़ तस्वीरूं लॻियल आहिनि ज़ियारात जूं, बैतुल्लाह जूं ऐं मस्जिद नबी जूं। हीअ आहे हीअ जेका असां ॾाकण चढ़ी आयासीं। हाणे सभ खां पहिरियां तव्हांखे मां जेके हिननि जा ख़ानदानी तबरुकात आहिनि पीर साहिबनि जा उहे ॾेखारियां थो। मुख़्तलिफ़ पीर साहिब पागारा जेके थी गुज़रिया आहिनि उन्हनि जूं दस्तारूं आहिनि, लिबास आहिनि। हीअ तव्हांखे मां ॾेखारींदो उन्हनि जे बारे में जेके कुझु लिखियलु आहे त हीअ शयूं कंहिंसां मनसूब आहिनि उहो ई लिखियलु आहे। ॾिसो ऐं तव्हां बि हिन मां फ़ाइदो वठो ऐं महसूसु थियो। हीअ दस्तारूं आहिनि जंहिंखे पॻ चइजे ऐं हीअ उन्हनि जो मथां वारा चोगा आहिनि। हीअ उसा आहिनि, लठियूं आहिनि, जुतियूं आहिनि। उन्हनि हीअ पीर साहिब पागार हिज़्बुल्लाह शाह तख़्त धणी जीअं इस्तेमाल जूं जुतियूं आहिनि। हीअ उन्हनि जेके दस्तारूं इस्तेमालु कयूं। हीअ सैयद पीर अली गौहर शाह सानी मुहाफ़िज़ धणी, हीअ उन्हनि जूं दस्तारूं आहिनि। हीअ उन्हनि जो लिबास आहे, जेके चोगा चऊं या शेरवानी चऊं या कोट चऊं। हीअ आहे पीर शाह मर्दान शाह अव्वल कोट धाणी। हीअ उन जे इस्तेमाल में थींदड़ पॻूं दस्तारूं ऐं लिबास आहे। हीअ उसा आहिनि जंहिंखे सिंधी में लठ चइबो आहे। हीअ आहे इमाम इनकलाब शहीद आज़म मुजाहिद हक़ हज़रत सैयद सुबक़तुल्लाह शाह सानी सूर्य बादशाह। हीअ सूर्य बादशाह जो लिबास आहे। हीअ उन्हनि जी दस्तार आहिनि। हीअ उन्हनि जे इस्तेमाल जूं उसा आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था। उनखां पोइ हीअ आहे
पीर सैयद शाह मर्दान शाह पीर साहिबु पागारो जेको ताज़ो इन जहान खे छॾे विया आहिनि। हीअ उन्हनि जूं पगूं आहिनि, इस्तेमाल में थींदड़ लिबास आहे। ऐं हीअ शाह मर्दान शाह सानी छतधणी, पीर शाह मर्दान शाह साहिबु इहे पुराणो ॿियो अवल आहे, छतधणी सानी आहे। हीअ कुझु डेकोरेशन पीस रखियल आहिनि घोड़नि जा। हीअ उन्हनि जे इस्तेमाल में ईंदड़ हे तूल विहाणा आहिनि, ॾिसी था सघो। ऐं हीअ बि क़ुरान पाकनि जा गिलाफ़ आहिनि ऐं ॿियूं कुझु शयूं इस्तेमाल में ईंदड़ आहिनि उन्हनि जे। हीअ आहे हिन में मुआ मुबारक कुतुबुल कुताब इमामुल औलिया गौसे आज़म सैयद अब्दुल कादिर शाह जिलानी जो मुआ मुबारक बिल्कुलु हितां बोतल में अंदरि नज़र अची रहियो आहे। उन खां पोइ हीअ आहे मुआ मुबारक इमाम हसन इमाम हुसैन रज़ीअल्लाहु ताला अन्हु जन जो। हीअ बि न बिल्कुलु उहे वार मुबारक इन फ्रेम खां अंदरि नज़र अची रहिया आहिनि। ऐं हीअ आहे हज़रत पीरान पीर पागारा की इबादत में इस्तेमालु मुसले मुबारक। इहे मुसला आहिनि जेके पीर साहिबु पागारे जे इस्तेमाल में थींदा हुआ। हीअ जुतियूं आहिनि, हीअ दस्तार आहे उन्हनि जी। हीअ बाबरकत ज़ुल्फ़ मुबारक हज़रत कुतुबुल अलताब अलमार इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद राशिद रोज़ेदाणी। हीअ पीर साहिबु पागारो जेको अवल हुयो राशिद रोज़ेदाणी, जंहिंसां हीअ ख़ानदान हिन ख़ानदान जो सिलसिलो शुरू थियो। इहो उनजो मुआ मुबारक वार मुबारक आहे जेको हुन फ्रेम जे अंदरि हितां नज़र अची रहियो आहे। हाणे हलूं था कलमी नुस्ख़नि जे तरफ़। हीअ सो आहे पीर साहिबु पागारे जी लाइब्रेरी जी कलेक्शन जो गॾु जेको पाण कलेक्शन कई अथनि। उन में हे कुझु शयूं हे तबरुकात आहिनि। हिन में जेका सो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जा कुझु खजनि जा टुकड़ा आहिनि, जबल उहद आहिनि, पथर जा टुकड़ा ऐं ख़ाके शिफ़ा आहे, कुझु शयूं उहे आहिनि। हे हिन में जेके पीर साहिबु पागारनि खे हीअ शतरंज आहे, पूरी शतरंज जूं गोटूं आहिनि ऐं पीर साहिबु पागार जी तस्वीर आहे। हीअ उन्हनि खे जेके मुख़्तलिफ़ ट्रॉफ़ियूं वग़ैरह मिलियूं आहिनि उहे आहिनि। हीअ उन्हनि जे इस्तेमाल में अचण वारियूं शयूं ऐं कुझु उन्हनि खे जेके ट्रॉफ़ियूं वग़ैरह मिलियूं आहिनि। हीअ हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं कलमी नुस्ख़ा। हीअ तस्बीह तव्हांखे नज़र अचे थी, इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी तस्वीर आहे, तस्बीह आहे। हीअ कुझु हेठि तबरुकात आहिनि, पथर ते उकिरियल शयूं आहिनि, हथ सां लिखियल। ऐं हीअ कलमी नुस्ख़ा आहिनि। हाणे हीअ कलमी नुस्ख़ा शुरू थी विया। हीअ क़ुरान पाक जा कलमी नुस्ख़ा आहिनि, मुख़्तलिफ़ तर्जुमो फ़ारसी में बि आहे, सिंधी में बि आहिनि क़ुरान पाक सां गॾु गॾु, ऐं ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म हिननि ते हाशिया बि लिखियल आहिनि। हीअ सॼा हीअ कलमी नुस्ख़ा आहिनि, तव्हां गौर सां ॾिसी सघो था। हीअ बि वॾो ज़ख़ीरो आहे। कुझु त हिननि फ्रेमनि में बंदि करे रखिया अथनि ऐं बाक़ी कुझु अलमारियुनि में महफ़ूज़ आहिनि। जेकॾहिं को आलिम इल्म वारो मुहक़िक़ ईंदो आहे, हिननि खां जेका शइ घुरंदो आहे उहा हुनखे मुहैया कई वेंदी आहे, उहो ॾिसी सघे थो। ॾिसण ते का पाबंदी कान्हे का, पढ़ण ते बि का पाबंदी कान्हे का, तव्हां रेफर करे था सघो। हीअ आहे हीअ सॼा हीअ कलमी नुस्ख़नि जी हीअ हिकिड़ी अलमारी भरियल आहे, हीअ ॿी अलमारी आहे, हे सभु कलमी नुस्ख़ा आहिनि। हीअ टी अलमारी आहे, हीअ चौथी अलमारी आहे। हीअ पीर साहिबु पागारे जी ज़ाती कलेक्शन आहे। पीर साहिबु सिबक़ुल्लाह शाह न साईं पीर साईं पीर साहिबु पागारो हिन मौजूदा पीर साहिब जो वालिद साहिबु शाह मर्दान शाह। हीअ पीर साहिब जे ते जेके मुख़्तलिफ़ अख़बारुनि में रसालनि में कार्टून छपिया आहिनि, हीअ उन्हनि जी कलेक्शन आहे। पीर साहिब जो तहमुल ऐं बर्दाश्त जे तव्हां उनखे सलाम पेश कंदा, ॾिसंदा त उन में केॾो तहमुल ऐं बर्दाश्त हुई। जो जेके उन जे ख़िलाफ़ु कार्टून जेतिरा बि ठहिया आहिनि, जिन अख़बारुनि में रिसालनि में छपिया आहिनि, उन्हनि खे गॾु करे पाण उन्हनि खे संभाले रखियो अथनि। हीअ मुख़्तलिफ़ हिन में शेल्फ में आहिनि, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ सभु पीर साहिबु पागारे ते ठहियल आहिनि, मतिलबु कुझु कहाणियूं कार्टून जी शकिल में पेश कयूं वियूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ आहे। हिन खां पोइ किताबनि वारे पोर्शन में वेंदासीं। ऐं हिन सां गॾु गॾु हीअ संदनि कुझु
हेठि कार्टून बि आहिनि कलेक्शन थियल, ऐं पीर साहिबु शाह मर्दां शाह जूं तस्वीरूं आहिनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां। इहे तव्हां ॾिसी सघो था, इहे आहिनि पीर साहिब जूं तस्वीरूं। इहे हेठि जेका आहे सो कार्टून वग़ैरह जेके आहिनि, इहा उन्हनि जी कलेक्शन आहे। हेठि जेका आहे सो मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि, कुझु तौर जेके पीर साहिब जूं पंहिंजूं तस्वीरूं आहिनि, तस्वीरूं आहिनि कुझु ॿियनि मां। हीअ पीर साहिब जी ऐं पीर साहिब जे भाउ नादिर शाह नंढे जी तस्वीर आहे, नंढपण जी, ऐं हुननि सां गॾु कोई कोच आहे, का टूर्नामेंट थी आहे, रावलपिंडी कप जेका आहे सो पीर साहिब खटियो आहे, इहा उन जी यादगार तस्वीर आहे। ही किताब शुरू था थियनि। ही पीर साहिब जे ख़ानदान वारनि जा किताब आहिनि, पंहिंजे जेके मतिलबु संदन वॾा हुया जन शाइरी कई या इस्लामी तौर ते जेके किताब लिखिया शाइरीअ हुन में संदन रिसाला कलाम जा मुख़्तलिफ़ जेका आहे सो उहे रिसाला छपियल आहिनि, ऐं जेको मज़हबी क़िस्म जी जेका आहिनि संदन तसनीफ़ात आहिनि उहे आहिनि हिते हिननि किताबनि में। हीअ जेके हीअ पूरी अलमारी आहे, हीअ संदन ख़ानदान सां मुंसलिक आहे, जेके ख़ानदान जी पीर साहिबनि किताब लिखिया आहिनि उहे आहिनि। हाणे हीअ आहिनि, हीअ किताब आहिनि, हीअ पूरो पोर्शन मां जेको हाणे तव्हांखे ॾेखारण वारो आहियां, इहो आहे पूरे जो पूरो पोर्शन फ़िक़ा, सीरत, क़ुरान पाक, ऐं जेका आहे सो कुझु हिसो आख़िर में सिंधी अदब ऐं शाइरीअ ते आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ लुग़ात आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी लुग़त आहे, सचल सरमस्त जी लुग़त आहे, ॿियनि पुराणनि शाइरनि जूं लुग़ात आहिनि। हीअ ॾिसो, हीअ किताब हीअ आहे कलेक्शन पीर साहिब जी। हीअ सॼी फ़िक़ा मतिलबु इस्लाम ते फ़िक़ा, क़ुरान पाक, सीरत ऐं जेके में सर्फ़ नहू जूं किताबूं आहिनि हिन में। हीअ सॼी अलमारी आहे, हे पोर्शन सॼो, हे किताब तव्हां ॾिसंदा हलो, मां तव्हांखे ॾेखारियां वेझो खां। हीअ किताब सॼा जेका आहिनि, हीअ सॼा इस्लाम ऐं दीनी किताब आहिनि, इस्लाम ते आहिनि, पर सॼा फ़िक़ा ऐं सौ नहू ऐं तफ़सीर, सीरत ऐं क़ुरान पाक जा तफ़सीर उहे तव्हांखे अॻिते हली नज़र ईंदा। इहे सॼा किताब मज़हबी आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में आहिनि, उर्दू, सिंधी ऐं कुझु फ़ारसी में बि आहिनि, इंग्लिश में बि आहिनि। इहा आहे सॼो पोर्शन। हे अञा ताईं उहो ई इस्लामी पोर्शन हले पियो हिननि किताबुनि जो। दोस्त मुंहिंजा ॿार बि चवंदा, अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीअ लाइब्रेरी जो मूंखे तारीफ़ करायो मुज़फ़र निज़ाम बलूच, हिकिड़ो तमामु वसी मुतालिक़ करण वारो माण्हू आहे। हिन वक़्तु मौजूदा वक़्त में ख़ैरपुर ऐं सखर जी पसगदाईअ में जेतिरा बि अदीब शाइर आहिनि, उन्हनि सभिनी खां घणो पढ़ियो लिखियो आहे, पर पाण खे ज़ाहिर कोन कंदो आहे। तसनीफ़ात कुझु कयूं कोन अथई, बसि कुझु ॿ तर्जुमा कया अथई किताब। हिकु साईं जी.एम. सैद जी जो किताबु आहे, जेकी ॾिठो मूं शायदि, या को ॿियो अथसि हुननि जो, हाणे मूंखे सही यादि नथो पए, उहो उर्दू तर्जुमो कयो अथनि। ऐं ॿियो ख़ान अब्दुल वली ख़ान जो भाउ जेका आहे सो गनी ख़ान, उनजो लिखियलु किताबु पठान, उहो सिंधी में तर्जुमो कयो अथनि। साईं जी.एम. सैद जो किताबु उर्दू में तर्जुमो कयो अथई, तमामु पुराणे दौर में जेका आहे सो उनजो उहो छपिरायो हुयो फ्रंटियर पोस्ट वारनि, फ्रंटियर पोस्ट पब्लिकेशन लाहौर वारनि, लाहौर मां ॿई किताब। जेके मज़े जी इहा ॻाल्हि आहे त हिन वक़्तु ॿिन्ही किताबनि जी का बि कापी हुन वटि मौजूदु कान्हे का। हिन वक़्तु हिकिड़ो ॿियो किताबु इंग्लिश मां सिंधी में तर्जुमो कयो अथई, जेको जल्द अचण वारो आहे। ऐं हीउ सॼो किताबु सभु तव्हांखे इस्लामी पोर्शन आहे किताबनि जो। हीअ किताबु ॾिसो, हीअ मतिलबु फ़िक़ा, सौ नहू ऐं सीरत ऐं क़ुरान पाक जा तर्जुमा मुख़्तलिफ़ दौर जा। हिते अॻिते हली हिकिड़ो किताबु मतिलबु क़ुरान पाक जो तर्जुमो, सिंधी तर्जुमो मोहम्मद मदनी जो थियलु आहे 1300 कुझु हिजरी में। मां खोले ॾिठो, उन जे अंदरि पेजनि ते बि किथे किथे हाशियनि ते पीर साहिब जा निशान लॻल हुया। हाणे हेॾो वॾो इल्मु जेको माण्हू रखंदो हुजे त उन में तव्हां छा था सम्झो त केॾी जेका आहे सो उन में तहमुल हूंदो, बुरदबारी हूंदी, बर्दाश्त हूंदी। इन जे करे पीर साहिब जी शख़्सियत ते केतिरा ई कार्टून बि ठहिया
ऐं पाण उन्हनि सां गॾु मनसूब कयूं हुयूं केतिरियूं पेशन गोयूं ऐं उहे केतिरियूं पेशन गोयूं उन्हनि जो जेको राय ॾिनल हुई उहा सच साबित थी। इहे सभु इस्लामी किताब आहिनि। तव्हांखे बाक़ी जेको दुनियावी इल्मु आहे पूरी दुनिया जो जेका कलेक्शन आहे हिननि जी उहा मां तव्हांखे थोरी देरि में इहे पोर्शन ख़तमु थिए त पोइ ॾेखारियां थो। हाणे हिन मां अंदाज़ो तव्हां लॻायो त मां इहे बिल्कुलु हिकिड़ी सम्झो स्पीड सां तव्हां जीअं वीडियो भरींदो थो वञा ऐं उन वीडियो खे पूरो थियण में बि हिन पूरी लाइब्रेरी घुमण में चङो ख़ासो टाइम लॻी वेंदो, को अधु कलाक खनि लॻी वेंदो, पर इहे तव्हांखे ॾेखारणु सभु ज़रूरी आहे। हीअ आहिनि सभु उहे किताब। हीअ किताब हीअ क़ुर पाक आहे, पुराणो दौर जो ई सिंधी तर्जुमो आहे क़ुर पाक जो, मोहम्मद मदनी जो थियल ऐं हीअ छपियो आहे कोई 1300 कुझु हिजरी में, 1368 हिजरी आहे या 1347 हिजरी आहे। मां खोले ॾिसां, चश्मो लॻायां, ईअं ख़बर नथी पए, चश्मे लॻाइण सां ई ख़बर पवंदी। दोस्त टेलीफोन जी बाहि ॾिनी आहे दोस्तनि मुज़फ़र ऐं इरफ़ान गॾु आहे मूंसां ऐं एजी चांग। हीअ आहे 1376 हिजरी में ही जेका आहे सो सिंधी तर्जुमो मोहम्मद मदनी जो थियल आहे सिंधी तर्जुमो। हाशिए ते जेका आहे सो ही हाशिया ते हज़रत शाह वली अल्लाह दहलवी उन ते जेका आहे सो ॾिना आहिनि। हीअ किताब क़ुर पाक जो त कलमी नुस्ख़ो हिनखे हिते रखंदा ऐं ॿिया बि केतिरा ई एतिरा कलमी नुस्ख़ो न आहे पर हीअ सिंधी तर्जुमो आहे। हीअ ॿिया बि अंदरि इहे हिन में सॼो इहे पोर्शन क़ुर पाक जे तर्जुमनि जो आहे ऐं क़ुर पाक जा इहे तफ़सीर आहिनि। इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा इहे ॾिसो दोस्तनि बाहि ॾिनी आहे। हीअ सभु इहे तफ़सीर सीरत क़ुर पाक जा तर्जुमा वग़ैरह हीअ सभु किताब आहिनि। ॾिसो हेॾा ही सभु इलाज नबी तिब नबी मतिलबु इहे इस्लामी किताब आहिनि सभु। तव्हां आराम सां बचे जेको पढ़णु चाहे हिननि खे रेफर करणु चाहे उहो ॾिसी सघे थो। मां हाणे तकड़ में वीडियो ठाहियां थो छो दोस्त मुंहिंजा परेशान। हीअ आहे सिंधी अदब ते सचल लुग़ात, शाह लतीफ़ लुग़ात, शाह जा रिसाला ऐं ॿियनि केतिरनि ई सूफ़ी शाइर ऐं ॿियनि शाइरनि जा जेके सिंध जा नवां जदीद ऐं क़दीम शाइर आहिनि उन्हनि जो ज़ख़ीरो हिन में मौजूदु आहे किताब आहिनि। हीअ किताब बि हीअ इस्लामी किताब आहिनि सभु ऐं हीअ बि किताब इस्लामी ऐं अदबी किताब ऐं उस्मानिया तारीख़ मतिलबु इस्लामी तारीख़, इस्लामी फ़िक़ा, तफ़सीर, सीरत इहे सभु आहिनि। हाणे हीअ पोर्शन थी वञे थो शुरू जेका आहे सो कुझु ई पोर्शन आहे मुख़्तलिफ़ तारीख़ुनि जो ई इब्न कसीर जी तारीख़ मुख़्तलिफ़ तारीख़ूं आहिनि इस्लामी तारीख़ या जेके असांजा वॾा वॾा मौरख़ गुज़रिया आहिनि उन्हनि जूं तारीख़ूं हीअ किताब ॾिसी था सघो। हाणे हीअ सॼो हीअ तव्हांखे वरक़ल क़रा अल कबार तबक़ातुल अशराफ़िया मुख़्तलिफ़ क़िस्म जा इहे किताब आहिनि। हीअ तारीख़ ते बि आहिनि ऐं जेका आहे सो इस्लामी तफ़सीर ते बि आहिनि। हाणे हीअ दुनियावी किताब आहिनि हीअ तव्हां ॾिसी सघो था। हाणे हिननि जा मौज़ू इंडेक्स ॾिना विया आहिनि अलमारियुनि ते उहे मां तव्हांखे ॾेखारियां थो त कहिड़े कहिड़े मौज़ू ते किताब आहिनि। हीअ ॾिसो तमामु पुराणा किताब आहिनि ज़ख़ीम क़िस्म जा किताब। इहे सभु किताबनि जो तक़रीबन मुतालियो थियल आहे पीर साहब पघार जी। हीअ आहे जनरल हिस्ट्री, हीअ पूरी अलमारी जनरल हिस्ट्री जी आहे। इहे ॿई पासा इहे इंग्लिश ऐं मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि में जेका आहे मतिलबु सिंधी में बि उर्दू में बि हिननि जा किताब मौजूदु आहिनि। हीअ अलमारी आहे मेमोरीज़, हे बायोग्राफ़ीज़ आहिनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी दुनिया जी मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जूं इहे बायोग्राफ़ीज़ आहिनि। ॾिसो पूरो पोर्शन बायोग्राफ़ीज़ ते आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए था सघो त पीर साहिब जो केॾो वॾो इल्मु हुयो, वसी मुतालियो हुयो ऐं उन्हनि जी शख़्सियत छा हुई। बसि ॻाल्हि करण वारा माण्हू त उन्हनि खे बसि तनक़ीद करण लाइ कुझु बि थोरी पॉइंट खपे त पोइ तनक़ीद कंदा आहिनि। को केॾो वॾो माण्हू हुजे, केॾी वॾी शख़्सियत हुजे, इहे सभु ऑटोबायोग्राफ़ीज़ आहिनि। ऐं हेॾा हाणे हीअ वरी ॿिया किताब आहिनि इहे जेके हाणे तव्हांखे ॾेखारियमि लिटरेचर, पोइट्री, साइंस, पॉलिटिकल साइंस, स्टोरीज़, मुस्लिम हिस्ट्री, ऑटोबायोग्राफ़ी तव्हां ॾिसी आहियो। हेॾा जेका आहे से बाक़ी ॿिया मौज़ू हुया। हिते किताब आहिनि नॉलेज ऑफ
वर्ल्ड कंट्रीज़ एंड सिटीज़। ये स्टोरीज़ आहिनि, ये हिन अलमारी में ही सभु इन क़िस्म जा किताब आहिनि। ये सॼी अलमारी आहे। ॾिसो बसि हाणे असांजो सफ़र हिन लाइब्रेरीअ जो तक़रीबन पूरो थियण वारो आहे। थोरो टाइम अञा तव्हांखे लॻंदो। मां ॻाल्हाईंदो बि रहां थो, शायदि मां ख़ामोश थी वञा त तव्हांखे मज़ो न अचे त हिते कहिड़ा किताब आहिनि या छा हुया, ख़ामोश ख़ामोश घुमंदो रहंदुमि। हीअ दोस्त आहे A.G. चांग साहब, एडवोकेट आहे ऐं हिननि जी मतिलबु मुआविनत सां मां हिते पहुतो आहियां। असुलु जेको मूंखे हिन लाइब्रेरी खां मुतारिफ़ करायो उहो मुज़फ़र निज़ाम करायो, उहो हेठि आहे हलियो आहे। ही क्रिकेट, शतरंज, कार्ड गेम ऐं जूडो कराटे ते ही सभु किताब आहिनि। तव्हां पीर साहिब जो मुतालियो ॾिसो त हर मौज़ूअ ते ऐं हर सब्जेक्ट में थियल आहे ऐं उन्हनि जी सॼी कलेक्शन आहे। ॾिसो केॾा ज़ख़ीम क़िस्म जा किताब आहिनि ऐं इहे पीर साहिब जे मुताले में रहिया आहिनि। हीअ सॼी लाइब्रेरी पीर साहिब जी ज़ाती लाइब्रेरी हुई, पंहिंजी कलेक्शन जेके किताब पाण पढ़ियऊं वरितऊं। हे होम्योपैथिक ते बि एलोपैथिक ते बि किताब आहिनि। हे सॼो हिसो एलोपैथिक ऐं होम्योपैथिक जा आहे। हीअ अलमारी हीअ तव्हां ॾिसी सघो था। इहो एतिरो वसी मुतालियो हुयो पीर साहिब जो ऐं इहा नॉलेज रखंदा हुआ। हे अर्थ नॉलेज, इजिप्ट नॉलेज, एस्ट्रोनॉमी, हिंदू एस्ट्रोलॉजी, बर्ड्स, सेक्स ह्यूमन साइंस, उन ते हीअ सॼो ही जेका हीअ अलमारी भरियल आहे हिन पासे खां इहा सॼी उन्हनि किताबनि ते आहे। इंग्लिश में बि तक़रीबन सॼो लिटरेचर इंग्लिश में आहे। पीर साहिब जी जॾहिं सूर्य बादशाह खे अंग्रेज़नि गिरफ़्तार करे हितां खणी विया ऐं फांसी वञी ॾिनऊंसि, सूलीअ ते लटकायऊंसि, त उनखां पोइ पीर साहिब नादिर शाह ऐं पीर साहिब पागारो जेको साईं शाह मर्दान शाह उनखे खणी विया ऐं उते वञी पढ़ायऊं। उहा हिकिड़ी मां इंटरव्यू जेका आहे सो रिकॉर्ड थियल आहे ख़ादिम आरादीन साहिब जो। उन में उन्हनि ॿुधायो हुयो त पीर साहिबनि पाण ॿुधाईंदा हुया त उते को असांखे सुठे स्कूल में दाख़िल कोन करायो। आम जिते क़ैदियुनि जा ॿार पढ़ंदा हुआ जिन स्कूलनि में आम स्कूल हुया उते उन्हनि खे पढ़ायो वियो। पर संदनि खे शौक़ु हुयो सुठे नमूने सां तालीम उते क़ैदियुनि जे ॿारनि सां गॾु पीर साहिब तालीम हासिलु कई ऐं उन तालीम हासिलु करण जो पूरो फ़ाइदो वरितो। ऐं हीअ किताब जेका असां ॾिसो था पूरो इन में इहे आहे फिशिस नॉलेज, अरब नॉलेज, हाउस वर्क्स, एजुकेशन नॉलेज, ग्रामर, इम्पॉर्टेंट पर्सन, लॉ नॉलेज, अर्थ नॉलेज, इजिप्ट नॉलेज, एस्ट्रोनॉमी, हिंदू एस्ट्रोलॉजी, बर्ड्स, इहे तव्हांखे अॻु में पढ़ी ॿुधाया। हिन ॿिए पोर्शन में आहे कल्चर नॉलेज, चिल्ड्रन नॉलेज, सिविलाइजेशन, डेज़र्ट, इकनॉमिक्स। इहे हिन पोर्शन में सभु इन मौज़ूअ ते किताब आहिनि। जंहिं बि मुहक़िक़ खे, इल्मु दोस्त खे ऐं किताबनि जे पढ़ण जे शौक़ीन दोस्त खे जेकॾहिं हिते हिन लाइब्रेरी में अचे कंहिं किताब जे मुताले करण जो शौक़ु हुजे त उनखे आसानीअ सां किताब ई हिते मिली वेंदा। बिल्कुलु हिते पूरो इंतिज़ामु आहे, बहितरीनु पुरसुकून वेही पढ़ण जी जॻह आहे। किताबी शो थींदो उन्हनि दोस्तनि खे सिर्फ़ु लाइब्रेरी में पढ़ण जे लाइ, घर खणी न वेंदा, भले महीननि जा महीना हिते वेही पढ़नि। हीअ एस्ट्रोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे। हिन पोर्शन में इन मौज़ू ते इहे किताब आहिनि सभु। इहे सभु किताब इन मौज़ू ते आहिनि। ॿिए हिसे में जनरल नॉलेज, फिलोसॉफी, रिलीजन्स, इन पोर्शन में सभु इन मौज़ू ते किताब आहिनि। आसानीअ सां तव्हां ॾिसी था सघो। हे डिक्शनरीज़ आहिनि, हे पूरो पोर्शन मुख़्तलिफ़ डिक्शनरीज़ आहिनि। अमेरिकन हिस्ट्री, लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर ऐं रोमन जेकी बि आहिनि मतिलबु इन उन सभिनी तव्हां हिन में अंदाज़ो लॻाए था सघो त केतिरियूं डिक्शनरियूं आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। ऐं उनखां पोइ ॿिए पासे ॾे आहे इंसाइक्लोपीडियाज़। हे सभु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते इंसाइक्लोपीडियाज़ आहिनि। हीअ सॼो पोर्शन इंसाइक्लोपीडियाज़ जो आहे। इहे सभु किताब हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे त पीर साहिब जी मुताले हेठि रहिया आहिनि। इन सां गॾु हीअ ऑडियो वीडियो पूरी थी थिए। पंहिंजी शकिल मां तव्हांखे ॾेखारे छॾियां। हीअ आहे मुसाफ़िर अली हसन अब्बासी, जंहिंजो सफ़रु अॼु हुयो पीर जो ॻोठ पब्लिक लाइब्रेरी, जेका पहिरियां पीर साहिब पागल शाह मर्दान शाह जी ज़ाती लाइब्रेरी हुई ऐं हाणे पब्लिक जे लाइ खोली वई आहे। हीअ अधो गाइड आहे हितां जो।
इहो तव्हांखे कुझु ॿुधाईंदो। हिन लाइब्रेरी जे बारे में कुझु तव्हां दोस्तनि खे ॾिसंदड़नि खे सर नॉलेज ॾेई था असां सघो। इहे चवंदासीं त मतिलबु जेके बि दोस्त घर वेठा आहिनि ऐं कुझु वांदा आहिनि त उहे अची हिन किताबनि जो मुतालो कनि ऐं हिन खज़ाने मां कुझु फ़ाइदो हासिलु कनि। हे किताब शायदि मतां कंहिं बाज़ार में या कंहिं ॿिए कुतुबखाने में न मिले। हिते बहितरीनु ऐं पुरसुकून वेहण जी जॻह बि आहे ऐं पुरसुकून नमूने सां वेही पढ़ी सघे थो। कोई शोर शराबो, कोई मतिलबु अहिड़ी का बि हिते शइ मौजूदु न आहे ऐं पंहिंजो ज़हनी सुकून ऐं दिली ऐं हिननि किताबनि मां फ़ाइदो हासिलु कनि त इन खे असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते माण्हू के जेके तहक़ीक़ करणु चाहींदा आहिनि मुहक़िक़ आहिनि PhD या MPhil जा, उहे हिते कुझु अचनि था ऐं हितां तव्हां खां किताब वठनि था, मुतालियो कनि था। बिल्कुलु सर, हिते तक़रीबन ॾींहं में 50-60 शागिर्द या मतिलबु यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि, कुझु ॿाहिरां जेके बि मतिलबु विज़िट जे लाइ स्कॉलर्स आहिनि जी, उन अची किताब वग़ैरह ॾिसनि था, पढ़नि था। आहे त सर हिकिड़ो मतिलबु 2 घंटा 4 घंटा अचे थो, उहो किताब उन हिसाब सां पढ़ंदो, पर हिकिड़ो सॼो ॾींहुं अची मुतालो करे त उन खे अहिड़ी बहितर नॉलेज मिली वेंदी। मां तव्हांखे रीडिंग हॉल अॻु में ॾेखारे चुको आहियां। सभ खां पहिरियों रीडिंग हॉल खां ई शुरूआति कईसीं। तमामु बहितरीनु क़िस्म जो कंहिं बि सरकारी लाइब्रेरी में तव्हांखे एतिरो पुरसुकून माहौल कोन मिलंदो, एतिरो बहितरीनु रीडिंग हॉल कोन मिलंदो। आरामदेह सोफ़ा आहिनि, कुर्सियूं आहिनि, टेबलियूं आहिनि, सभु कुझु आहे, पुरसुकून माहौल आहे। जेकॾहिं कंहिंखे मुताले जो या तहक़ीक़ जो शौक़ु आहे ऐं किताबनि मां फ़ाइदो वठणु चाहे थो त उहो वठी सघे थो। इन सां गॾु अल्लाह हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।